वेलकम बैक नाज़रीन। वाक़िअ ॿुधाईंदा हलूं त सूबाई वज़ीर हरीराम किशोरी खे दिल जो दौरो पियो आहे, जंहिंखे NICBD इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। हरीराम किशोरी लाल ऑफिस में दिल जे तकलीफ़ थियण सबबि बेहोश थी वियो हुयो। अहम ख़बर आहे, अव्हांखे कराची मां अपडेट कंदा हलूं त सूबाई वज़ीर हरीराम किशोरी खे दिल जो दौरो पियो आहे। हरीराम किशोरी लाल ऑफिस में दिल जी तकलीफ़ थियण सबबि बेहोश थी वियो हुयो। इन हवाले सां वधीक मालूम कंदासीं गाज़ी झंडीर खां। जी गाज़ी। जी बिल्कुल, सूबाई वज़ीर हरीराम किशोरी लाल के कुछ देर पहिरियां दिल जो दौरो कयो हो। हू पंहिंजे ऑफिस में सिंध सेक्रेटरीट अंदर मौजूद हो त हरीराम किशोरी लाल के ओचितो दिल में तकलीफ़ थी ऐं हू बेहोशी वारी कैफ़ियत में हलियो वियो, जंहिंजे करे फौरी तौर ते सिंध सेक्रेटरीट अंदर एम्बुलेंस तलब करे खेसि NICBD मुंतक़िल कयो वियो हो, जितां हींअर ख़बर अचे पई त हुनजी हालत ॻणती या ख़तरे खां ॿाहिरि आहे ऐं हरीलाल हींअर बहितर पोज़ीशन में आहे। NICBD में फौरी तौर ते खेसि मुंतक़िल कयो वियो हो बेहोशी जी हालत में। फौरी तिबी इमदाद मिलण जे करे हींअर ख़बरूं आहिनि त हू स्टेबल आहे ऐं संदसि जेका हालत आहे उहा ख़तरे खां ॿाहिरि आहे। दिल जी तकलीफ़ सबबि हरीराम किशोरी लाल NICBD अस्पताल में दाख़िल आहे, जिते डॉक्टर कोशिश करनि पिया उन्हनि जेके मुख़्तलिफ़ टेस्टूं आहिनि उहे उन जा नतीजा साम्हूं अचनि, उन खां पोइ उनजो बाज़ाब्ता इलाज शुरू कयो वेंदो। जी, वॾी महिरबानी अव्हांजी अपडेट करण लाइ।